नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में रोज़ानो जी बुनियाद ते जिनसी ज़्यादतियुनि जा 11 केस थियनि था। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि गुज़िरियल 6 सालनि दौरान पूरे मुल्क में जिनसी ज़्यादतियुनि जा 22,000 खां वधीक वाक़िया पुलिस वटि रिपोर्ट थिया आहिनि, पर हुननि मां सज़ा सिर्फ़ 77 जवाबदारनि खे थी आहे, यानी 0.3% जवाबदार अंजाम ते पहुता आहिनि। 2015 खां हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 22,067 केस दाख़िल थिया आहिनि। 4,060 केस अदालत में ॿुधणी हेठि, जिन में 77 जवाबदारनि खे सज़ाऊं मिलियूं ऐं सिर्फ़ 18% केस प्रोसिक्यूशन सतह ताईं पहुता आहिनि। पुलिस लाइ ईंदड़ जस्टिस कमीशन ऑफ पाकिस्तान, औरत फाउंडेशन ऐं सूबाई फलाह बहबूद जे इदारनि खां हासिल अंगनि अखरनि मूजिबि पाकिस्तान में रोज़ानो 11 केस थियनि था। पुलिस अमलदारनि जो चवणु त जिनसी ज़्यादती जा अधु खां बि घटि केस रजिस्टर कराया वञनि था। गुज़िरियल 5 सालनि दौरान ज़ाहिर थींदड़ ज़्यादती केसनि जो असल अंग 60,000 खां बि वधीक थी सघे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।